सदा सुखी सिंध में अनेक खज़ाना हुअण ऐं मुल्क खे अणखुट खज़ानो कमाए ॾियण जे बावजूद धरती वासियुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि हुअण करे बुखे पेट जे गुज़र सफ़र लाइ नौजवाननि जी वॾी तइदाद जो परॾेहे वञी रोज़गार कमाइण जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में पंहिंजे पोड़े माउ पीउ जी ज़िंदगी पुरआसाइश बनाइण ऐं पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सुनहरी ख्वाब खणी बदीनवासी नौजवान इंजीनियर अयाज़ अहमद जमाली सूडान में कुझु अरसो अॻु हिकु मक़ामी तेल कंपनी में नौकरी करे रहियो हो त गुज़िरली खेसि 12 साथियुनि समेत सूडान जी हिकु वेढ़ाक तंज़ीम तरफ़ां अगवा करण बैदि नामालूम हंध ते क़ैद करे रखियो वियो आहे। इंजीनियर अयाज़ अहमद जे अगवा जी ख़बर संदसि वालिदैन खे साॻी कंपनी में मुलाज़मत कंदड़ इंजीनियर अयाज़ अहमद जे वॾे भाउ ॾिनी, जंहिं बैदि संदसि घर में कोहराम मतल आहे। अयाज़ अहमद जी वालिदा समेत संदसि घर भाती रोई रोई पंहिंजे प्यारे जी ख़ैरियत सां अचण लाइ दुआऊं घुरी रहिया आहिनि। अयाज़ अहमद जी बाज़ाबी लाइ संदसि वालिदा, भेणूं, भाॼायूं, ॿिया घर जा फ़र्द हथनि में क़ुर पाक खणी तस्बीहनि जा विर्द करे पंहिंजे पालनहार खे ॿाॾाए रहियूं आहिनि त जीअं इंजीनियर अयाज़ अहमद जमाली जी ख़ैरियत सां बाज़ियाबी थी सघे। इंजीनियर अयाज़ अहमद जमाली जे घर वारनि मूजिबि संदसि शादी 11 अप्रैल ते तइ थी चुकी आहे ऐं हू शादी करण लाइ अगवा वाक़े जे ॿिए ॾींहुं वापसि मुल्क अचण लाइ प्रोग्राम तइ करे रहियो हो ऐं अचण जी तयारी करे रहियो हो त अगवा थी वियो। असांजे घर में ख़ुशी हुई। अयाज़ जी शादी 11 अप्रैल ते जेका असां मेहंदी हुई ऐं 13 अप्रैल ते शादी थियल हुई, 15 अप्रैल ते जेको हिन जो वलीमो ऐं असां तमामु बेइंतिहा ख़ुशि हुआसीं। असां शॉपिंग कयूं, सेजूं, गाना, मोड़, हर शइ असां ठाराई, हर शइ तयारु कई, बेइंतिहा ख़ुशि हुआसीं। कल्ह जेका असांखे इहा ख़बर पई त पोइ बसि हींअर असां कुझु ॿुधाए नथा सघूं त असां कहिड़ी कंडीशन में आहियूं। ऐं असांखे हुकूमत पाकिस्तान खे असां अपील था कयूं, वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, बिलाल भुट्टो ज़रदारी खे, त असांखे कीअं बि करे पंहिंजो बच्चो वापसि कराए ॾियनि। तमामु तकलीफ़ जे माहौल में हींअर जेको माहौल आहे उन में गुज़ारियूं था। असांजो गवर्नमेंट पाकिस्तान खां इहो अर्ज़ु आहे, इहो अपील आहे प्राइम मिनिस्टर खां ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, ॿियनि इदारनि खां, इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खां त असांजा बच्चा असांखे वापसि कराए ॾियनि। इंजीनियर अयाज़ अहमद जी बाज़ाबी लाइ सिविल सोसाइटी तरफ़ां पिणु एहतजाजी मुज़ाहिरे करे हुकूमत खां मुतालबो कयो वियो आहे त अयाज़ अहमद जमाली जी बाज़ाबी लाइ सिफ़ारती कोशिशूं वरितियूं वञनि। कैमरामैन रजब रायमू सां गॾु शकूर मेमण, सिंध टीवी न्यूज़, बदीन।